हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट की तरफा जो अॼु मुज़ाहरो थिया आहिनि पूरी रीजन में। असांजो वाहिद मुतालबो आहे त शहीद नसरुल्लाह गडानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं उनजे पोयां जेके लिकियल हथ आहिनि उन्हनि खे वाइखो कयो वञे। अहिड़ो ई मुतालबो असीं जेको आहे सो काफ़ी ॾींहंनि खां शहीद जान मोहम्मद मेहर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ करे रहिया आहियूं, पर उन वक़्त बि रियासत अखियूं ॿूटियूं, इंतिज़ामिया अखियूं ॿूटियूं। जेकॾहिं हू उन वक़्तु अखि पटीनि हा ऐं शहीद जान मोहम्मद जा कातिल कैफ़र किरदार ताईं पहुचनि हा त अॼु हिननि जेको आहे बंदूकबाज़नि खे इहा हिमत न थी आहे त शहीद नसरुल्लाह खे गोलियूं हणण लाइ। असांजो अॼु वरी बि मुतालबो आहे त रियासत जेको आहे उहो पंहिंजी ताक़त सुञाणे ऐं शहीद नसरुल्लाह जा कातिल गिरफ़्तार। नसरुल्लाह गडानी जे क़त्ल जे ख़िलाफ़ हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी सॾ ते ही जेको प्रोटेस्ट थी रहियो आहे, असां सम्झूं पिया त ही सरदारी निज़ाम, ही भोतारकी निज़ाम जेको सॼे मुआशिरे खे जा ओॾो जा खाई छॾियो आहे ऐं उन जे ख़िलाफ़ु जेको बि ॻाल्हाए थो, जेको बि सचो थी बीहे थो, जेको खरो थी बीहे थो, जेको उनखे चैलेंज करे थो, हीअ उनखे ख़तमु करण जी कोशिशि कनि था। पर इहा हिननि जी भुल आहे, इहा हिननि जी भुल आहे त शायदि हू हक़ ऐं सच जे आवाज़ खे दॿाए सघंदा, शायदि उन आवाज़ जे अॻियां ही बंदि वधी सघंदा, पर ईअं न आहे। सभिनी ॾिठो त उन नंढे मीरपुर माथेरे शहर में शहीद जो जेको आख़िर रस्मूं अदा थियूं, जेका जनाज़ नमाज़ थी, उन में जेतिरा माण्हू शरीक थिया, इहा हक़ ऐं सच जी फतेह आहे, नसरुल्लाह जी फतेह आहे ऐं हुन भोतारनि जी शिकस्त आहे। ॻाल्हि आहे त सिंध जे अंदरि जेका धरती आहे उहा सहाफ़ुनि जे लाइ मक़तल गाह बणाई वई आहे। जेकॾहिं जान मोहम्मद मेहर शहीद जा कातिल गिरफ़्तार कया वञनि हा त अॼु शहीद नसरुल्लाह गडानी क़त्ल न थिए हा। पर वॾो अफ़सोस जी ॻाल्हि त चवणो पवे त हुकूमत खां वेंदे जेके बि लाॻापियल इदारा आहिनि उहे सहाफ़ुनि जो तहफ़ुज़ करण में नाकाम विया आहिनि ऐं कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार नथा थियनि। पुरज़ोर मुतालबो आहे त शहीद नसरुल्लाह गडानी जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं सहाफ़ जी आज़ादी खे यकीनी बणायो वञे। असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि में जेका असांजे सहाफ़ियुनि सां थ्रेट थींदा अचनि था या क़त्ल कयो वञे थो, उहो अफ़सोसनाक आहे। पर हीउ ताज़ो वाक़ियो जेको थियो आहे, असांजो साथी मीरपुर माथेरे जो बहादुर अॻुवाण हुयो ऐं हुन मुख़्तलिफ़ वक़्तनि में पंहिंजी निशानी कंदो रहियो आहे, कुझु सच चवंदो रहियो न, उनखे गोलियूं हणी सिधी सयूं उड़ेरने उते क़त्ल कयो वियो। असां उन जी भरपूर मज़मत कयूं था ऐं असां इहो था चयूं त असांखे केतिरो तव्हां मारींदव। हिकिड़ो नसरुल्लाह, हिकिड़ो जान मोहम्मद मेहर पंहिंजी जान क़ुर्बान कई आहे, पर असां पंहिंजी जान क़ुर्बान करण लाइ तयारु आहियूं हर वक़्तु। असां पंहिंजे कलम जे रखवाला आहियूं, असां कलम जे ज़रिए अवाम जो आवाज़ बुलंद कंदा रहंदासीं। गडानी साहब का कत्ल जो यकीनी तौर पर आज़ाद सहाफ़त पर जो है एक कदगन है और नसरुल्लाह गडानी ने इंतहाई जुर्रतमंदाना सहाफ़त की है सिंध में, और जिस तरीके से सहाफ़ियों की जानों को ख़तरात लाक हुए हैं, हम हुकूमत से मुतालबा करते हैं कि वो जो है नसरुल्लाह गडानी समेत तमाम शहीद कातिल जो हैं सहाफ़ी, उनके कातिलों को गिरफ़्तार करें और सहाफ़ियों को तहफ़्फ़ुज़ फराहम किया जाए।